नाज़रीन इलेक्शन ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। नतीजा तक़रीबन वाज़े थियण शुरू थी विया आहिनि ऐं नतीजनि खां पोइ जॾहिं नून लीग जे क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ हिन वक़्तु कुझु देरि पहिरियां कारकुननि खे ख़िताब कयो आहे त हुन पंहिंजो पाण खे वज़ीर आज़म सम्झंदे ॿियनि पार्टियुनि खे दावत ॾिनी आहे त अचो ऐं मूंसां गॾिजी हुकूमत ठाहियो, जिन ते मुख़्तलिफ़ पार्टियूं पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ जेको आहिनि उहो ॾेई रहियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन ते मौक़िफ़ ॾिनो आहे। MQM पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां जेकॾहिं गॾिजी हुकूमत में वेहण जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रवैये ते कुझु सवाल उथारिया आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रवैयो असां सां जेको आहे उहो अढंगो रहियो आहे। सिंध में जेकॾहिं सूरत हाल जी ॻाल्हि कजे त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियती जमात हिकु भेरो ॿीहर उभरी साम्हूं आई आहे। उन हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं त हिते जी जेका हुकूमत जेका हूंदी उन में जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ में इतिहादी हुकूमत में वञे थी त छा MQM खे सिंध में बि हू इतिहादी कंदा। पंजाब में कीअं हुकूमत ठहंदी, केरु केरु हुकूमत ठाहींदो, कीअं उते नंबर जेको आहे उहे पूरा कीअं कया वेंदा। वफ़ाक़ में नंबर गेम जेका आहे उहा कीअं थींदी। आज़ाद उम्मीदवार छा कंहिं पार्टी खे ज्वाइन कंदा या पंहिंजी आज़ाद हैसियत खे बरक़रार रखंदा। 72 कलाकनि खां पोइ 72 कलाकनि जो हुननि वटि टाइम आहे त का बि पार्टी हू ज्वाइन करे सघनि था। इन सॼी सियासी सूरत हाल ऐं हुकूमत जी फॉर्मेशन जे हवाले सां पाण हिन ट्रांसमिशन में ॻाल्हाईंदासीं। पैनलिस्ट जेके मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि, इनाम शेख साहब पाण राइटर आहिनि ऐं तजिया निगार आहिनि। इनाम साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। रफ़ीक भुट्टो साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, पाण एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन सिंध टीवी नेटवर्क, सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार। रफ़ीक साहब अव्हां जी वॾी महिरबानी। इनाम साहब सभिनी खां पहिरियां जेकॾहिं सिंध जी जेका सियासी सूरत हाल ऐं नतीजा आया आहिनि असांखे को ख़ासि फ़र्क़ु नज़र न आयो आहे। जीअं गुज़िरियल इलेक्शन में नतीजा आया आहिनि, गुज़िरियल इलेक्शन में बि GDA कुझु न कुझु सीटूं हासिल कयूं हुयूं। असां ॾिसूं पिया त हिन इलेक्शन में उहे सीटूं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी हासिल कयूं आहिनि। अव्हांखे लॻे थो त हाणे का तब्दीली जो आसिरो कजे इन्हनि मां या सूरत हाल साॻी रहंदी? उसूली तौर ते त जॾहिं तव्हांखे भरपूर मैंडेट मिले त उन जा फ़ाइदा पवणु खपनि सिंध खे, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे गवर्नेंस खे ऐं सिंध जे सभिनी सिरिश्तनि खे। छाकाणि जो हाणे त MQM जो बि जवाज़ कोन्हे। इवन पोएं हिन में 2018 वारी इलेक्शन उन खां पोइ गवर्नमेंट जे फॉर्मेशन में हाणे त सफ़ा बिल्कुलु कोन्हे। हाणे 22 सीटूं 25 सीटूं हिन MQM जूं ऐं पीपल्स पार्टी खे ज़रूरत ई कान्हे कंहिं इत्यादी जी। पर मसइलो इहो आहे त गवर्नेंस जो मॉडल जेको आहे पीपल्स पार्टीअ जो उहो आहे 1973 वारो 70 वारो। उहो ई हला गुला, उहा ई अफ़रा तफ़री, उहो ई जियालाइज़म। दुनिया केॾांहुं पई वञे, दुनिया में बिज़टेक जो उरूज आहे। साईं अलाए कहिड़ा कहिड़ा शोभा निकिरी पिया आहिनि, अलाए कहिड़ियूं स्पेशलाइज़ेशन्स आहिनि। तव्हां दुनिया में कॉम्पीट कंदव न। हाणे तव्हां हीअ जेका गैजेटरी आई आहे, जेको पंहिंजा नवां सिस्टम्स आहिनि, उन में तव्हांजी मार्केट सिंध न आहे, पाकिस्तान न आहे, हाणे दुनिया आहे। इन में जे चैलेंजिस खे मीट करण जे लाइ छा छा करणु खपे। ऐं बज़ाहिर त मतिलबु ख़ुदि पीपल्स पार्टी में काफ़ी लाइक़ु ऐं क्वालिफाइड ऐं कॉम्पिटेंट माण्हू वेठा आहिनि। जेके काबीना में बि हिकिड़ा सुठा पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहिनि। इहा ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे त जॾहिं सिंध भरपूर मैंडेट ॾिए थी त सिंध रुॻो तवको बि छा थी रखे। इहा ई थी रखे न त गवर्नेंस बहितर थिए, करप्शन जो अंसर घटि थिए। तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं अहिड़ो मौक़ियो नवाज़ लीग खे पंजाब में मिले या पोयां 5 साल 10 साल हुते हिकिड़ो अफ़रा तफ़री जो आलम मां कॾहिं कहिड़ो थो चीफ मिनिस्टर अचे, कॾहिं कहिड़ो थो अचे। या जेकॾहिं तव्हां ॾिठो थोरे वक़्त जे लाइ KP में PTI खे मिली वियो त उन्हनि पंहिंजे सूबे खे एतिरो चेंज कयो जो अॼु ॾींहं ताईं उनजो खटियो खाइनि था। उते ANPI ANPA एॾा तालीमी इदारा यूनिवर्सिटियूं क़ाइमु कयूं, तालीम ते एॾो फोकस कयो, तरक़ीअ ते, कम्यूनिकेशन ते, हिन ते।
हिननि गुज़िरियल 5-7 सालनि में मां सम्झां थो पीपल्स पार्टीअ जिन शोबनि में थोरो फोकस कयो आहे उहे हिकिड़ा रोड रस्ता आहिनि सिंध में रोडनि जो जेको सिरिश्तो आहे उनखे हिननि कुझु बहितरु कयो आहे ऐं कुझु जेका स्पेशलाइज़्ड हेल्थ आहे या जेको आहे सो ख़ुशूसी आहे मिसाल दिलि जा जो वार्ड आहिनि या हीअ असांजी किडनीज़ आहिनि या इनखे आम माण्हूअ खे मेडिकल फैसिलिटी कहिड़ी थी मिले गड़ी खैरे में साईं मुंहिंजे चवां वारह में नसीराबाद में ऐं लवारी में आम माण्हू जॾहिं घर में बीमार थिए थो त हुनखे इहा फैसिलिटी आहे त बेसिक हेल्थ यूनिट ताईं पहुचे त हुनखे इलाजु थिए उहे डॉक्टर ई फरार आहिनि डॉक्टर जेके अपॉइंटेड आहिनि उहे कोन था अचनि दवाऊं जेके आहिनि अलाए अरबे रुपया अस्पतालनि जूं बजट आहिनि त सिंध इहो तवको रखे थी त हिते ऐं हाणे जेको कोएलिएशन ठहे थो उन में पीपल्स पार्टी जी हिकिड़ी वॾी इन्फ्लुएंशियल हिकिड़ी पोज़ीशन हूंदी इन जो फ़ाइदो मेरिट जे बुनियाद ते तरक़ी जे बुनियाद ते स्पेशल सपोर्ट जे बुनियाद ते जदीद सपोर्ट सिस्टम जे बुनियाद ते अॻिते थियणु खपे बाक़ी उनजो सबबु हिकिड़ो आहे न त ॾिसो जिते बि हिकु हटी हूंदी उते तरक़ी न ईंदी हिकु जिते कॉम्पिटिशन थींदी तव्हां बाज़ारि में बि वञो न जेकॾहिं हिकिड़ो दुकानु हूंदो त उहो पंहिंजी मोनोपोली कंदो जेकॾहिं उते का कॉम्पिटिशन हूंदी पुछाणो हूंदो हे सभु पंजाब यकीन कयो मां 1978 खां वञा थो पर मां ॾिसंदो आहियां त हर साल पंजाब में कुझु न कुझु का न का बहितरी आई आहे जेको चीफ मिनिस्टर अचे थो कुझु न कुझु करे थो ऐं तव्हां यकीन कयो त मां फैसलाबाद तव्हां वञो ॾिसंदव त तव्हां इहो महसूसु कंदो त फैसलाबाद जो हिकिड़ो ख़ासि हिसो इस्लामाबाद खां बि सुहिणो आहे उन खां बि वधीक मेंटेन आहे वञो सियालकोट में तव्हां गुजरांवाला में असां वटि जेको कराची शहर हो उनजी बि तव्हां ॾिसो जेको 80 में कराची हो उहो अॼु कराची आहे उहो अलाए छा थी वियो आहे कराची हैदराबाद जेको शहर हो उनजो हाल तव्हां ॾिसो सिंध में हाणे अपर सिंध जा माण्हू जेके एंटरटेनमेंट जे लाइ शॉपिंग जे लाइ ख़रीदारी जे लाइ रही विहार हलिया था वञनि लाहौर हलिया था वञनि CSS जी तयारी करणी आहे छोकिरा वञी लाहौर में जेको आहे सो इंस्टीट्यूट में दाख़िला था वठनि त हाणे इहो सॼो जेको आहे मां सम्झां थो जॾहिं सिंध जो अवाम एॾो तव्हां ते ट्रस्ट करे थो त मोट में हुनखे बि तव्हां कुझु बहितर सिस्टम रफ़ीक साहब ज़ाहिर आहे सूरत हाल सिंध में बि असांखे पार्टियुनि जी वाज़े थी वई आहे त केरु हुकूमत ठाहींदो अव्हांखे लॻे थो त सिंध में हिकु भेरो ॿीहर मज़बूत जेको वज़ीर आला जो उम्मीदवार साॻियो मुराद अली शाह हूंदो या अव्हांखे लॻे थो त को नओं चेहरो पाकिस्तान पीपल्स पार्टी आणे सघे थी ॾिसो पीपल्स पार्टी हमेशह सरप्राइज़ ॾींदी रही आहे पर मूंखे नथो लॻे त मुराद अली शाह खां अलावा ॿी का चॉइस पीपल्स पार्टी जेको आहे सो उनखे क़बूल कंदी चॉइस आहे पीपल्स पार्टी वटि नासिर शाह जे सूरत में निसार खोड़ो जे सूरत में आगा सिराज जे सूरत में शर्जील मेमण जे सूरत में अदी फरियाल टालपुर जेका उन जे सूरत में पर उहो ऑप्शन शायदि पीपल्स पार्टी अवेल न करे ऐं मुराद अली शाह खे ॾे मुराद अली शाह खे मां सम्झां थो त इहा पक हूंदी त हू अॻिते हली वज़ीर आला थींदो जंहिंजे करे ई उन जेको आहे सो हिकु दफ़ो ॿीहर MPA जी इलेक्शन विढ़ण खे तरजीह ॾिनी आहे ऐं MNA जी इलेक्शन हू न विढ़ियो आहे ऐं न त उनखे ज़रूरु जेकॾहिं इहा पक न हुजे हा त वज़ीर आला न थींदो त हू MNA वारो चॉइस खणे हा ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु क़ौमी असेंबलीअ में वेहणु वधीक पसंदि करे हा रफ़ीक साहब इन में थोरो मां ऐड कयां मेरिट छा आहे मुराद अली शाह जो वज़ीर आला थियण जो ॾिसो मुराद अली शाह अब्दुल्ला शाह जो पुटु आहे उन खां अलावा जेका उनजी मेरिट आहे त सिंध असेंबलीअ में जेके मौजूदु पीपल्स पार्टी जा मेंबर आहिनि उन्हनि सभिनी खां वधीक पढ़ियो लिखियो माण्हू आहे ॿियो त हू 2 दफ़ा वज़ीर आला रहियो आहे हू सिस्टम खे सम्झे थो सिस्टम हलाइणु ॼाणे थो ऐं हुनजी कोऑर्डिनेशन वफ़ाक़ी इदारनि ऐं उन्हनि सां रही आहे ऐं सिंध जे मसइलनि खे बि ॼाणे थो तंहिं करे पीपल्स पार्टी शायदि उन कंटिन्यूटी खे जारी रखे त जीअं जेको असां कमु इलेक्शन
शेड्यूल अनाउंस थियण खां अॻु में छॾियो उनखे वधीक कंटिन्यू कजे ऐं सिंध केस उन ई तरह सां हिकु अहिड़े माण्हू खे आसाइन कजे जंहिंखे सिंध केस जी ख़बर हुजे। इहा हिकिड़ी सोच थी सघे थी ऐं इन सोच में तब्दीली बि आणे सघिजे थी। ऐं ॿियो ॾिसो त पीपुल्स पार्टीअ में हमेशह 3 चिठियूं हलंदियूं आयूं आहिनि। आसिफ ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर साहिबा, उन्हनि जी चॉइस। मां सम्झां थो त इहो जेको फ़ैसिलो थींदो सिंध जे वज़ीर आला जो, इहे 3 गॾिजी कंदा। उन में हिक जी चिठी कोन हलंदी। मिसाल तौर ते जेकॾहिं आसिफ ज़रदारी साहब कंहिंखे वज़ीर आला कराइणु चाहे त अकेले सिर्फ़ु न कराए सघंदो जेसि ताईं बिलावल ऐं फरियाल टालपुर ऑन बोर्ड न हुजनि। त हिकिड़ी त इहा शइ आहे। ॿियो जेको आहे सो वफ़ाक़ में तव्हांजे ज़हन में ज़रूरु इहो सुवालु हूंदो, अॻिते हली ज़रूरु मूंखां कंदा त वफ़ाक़ में कहिड़ा ऑप्शन्स आहिनि हुकूमत करण जा। ॾिसो न, पीपुल्स पार्टी वटि या ॿियनि सियासी पार्टियुनि वटि बि फिगर्स, पार्टी पोज़ीशन्स वाज़िह थी वियूं आहिनि त कंहिंजा केतिरा मेंबर आहिनि। इंडिपेंडेंट्स एज सिंगल लार्जेस्ट ग्रुप साम्हूं ई आया आहिनि। हाणे उन्हनि इंडिपेंडेंट्स जे अंदरि उन्हनि जी यूनिटी टेस्ट थियणी आहे त आया उहे सभु गॾु बीहनि था या पंहिंजा अलॻि अलॻि फ़ैसिला करे मुख़्तलिफ़ पार्टियुनि में वञी शामिलु थियनि था। जेको 72 कलाकनि में हुननि खे जेको आहे सो फ़ैसिलो करिणो आहे। उनखां पोइ ॿियो ऑप्शन जेको आहे उहो इहो आहे त इंडिपेंडेंट्स आया मुस्लिम लीग नून सां गॾिजी करे हुकूमत ठाहिनि था ऐं बाक़ी जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे जेके आहिनि से अपोज़िशन में वञी विहनि या उन्हनि जी बि कोलिशन ठहंदी। इहो हाणे पार्टियूं पाण में विहंदियूं, डायलॉग्स थींदा, बैठकूं थींदियूं ऐं जेको आहे सो एक्सचेंज ऑफ वर्ड्स थींदा ऐं उन में इहे जेके आहिनि से फ़ैसिला थियणा आहिनि त कहिड़ी हिन महिल जेके ऑप्शन आहिनि त हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त पीपुल्स पार्टी ऐं इंडिपेंडेंट गवर्नमेंट ठाहे मुस्लिम लीग नून हुकूमत में वेहे। छाकाणि त इंडिपेंडेंस जी जेका घणाई आहे उहा पंजाब मां आई आहे KPK खां पोइ, त उहो इंडिपेंडेंट बि इहो चाहींदो त हिकु अहिड़ी हुकूमत सां गॾु हू वञे, हिकु अहिड़े सियासी पार्टी सां गॾु वञे जेका पंजाब में गवर्नमेंट फॉर्म करे सघे। छाकाणि त माण्हुनि जा मसइला सूबे में हूंदा आहिनि, वफ़ाक़ में मसइला न हूंदा आहिनि। माण्हू ऐं उन्हनि जा वोटर सूबनि में रहनि था। सूबनि जो इंफ्रास्ट्रक्चर, सूबनि जा मसइला, हेल्थ आहे, पुलिस आहे, अमन अमान आहे, रेवेन्यू आहे, इहो सभु सूबनि में आहे। पावर आहे, बिजली आहे, पाणी आहे, इहो सभु सूबनि वटि आहे। त इहे फ़ैसिला सूबनि वटि थियणा आहिनि त उन में हू काफ़ी जेको आहे सो एडजस्ट ऐं पंहिंजो पाण खे कंफर्ट फील कंदो त कंहिंसां। JUI जा 5 मेंबर आहिनि। मौलाना बलूचिस्तान जे 2 सूबनि, 2 हल्कनि मां नसीराबाद ऐं पशीन मां कामयाबु थियो आहे त उनखे हिकिड़ी सीट छॾणी पवंदी। जेकॾहिं काउंट थींदा त उहे 5 कोन थींदा। सीटूं उन्हनि वटि 5 ज़रूरु आहिनि पर वोट उन्हनि वटि 4 आहिनि। त उहे 4 वोट कहिड़े पासे वञनि था। ऐं हिन में हाणे जेको आहे न, ही नॉन सीरियस असेंबली न हूंदी, हिन में काफ़ी सीरियस ऐं सीनियर पार्लियामेंटेरियंस आया आहिनि। महमूद खान अचकज़ई जहिड़ो, खुर्शीद शाह जेको टेबल टाकर आहे, जेको डायलॉग जो माहिर आहे, उहो इन में अची वियो आहे। उहो धुरियुनि खे विहारणु ॼाणे। आसिफ अली ज़रदारी इन असेंबली में मौजूदु आहे, जेको मेंबरनि जूं हमदर्दियूं कीअं उन जेको आहे सो नो कॉन्फिडेंस कराई ऐं मेंबरनि खे कीअं पंहिंजो कयईं, इहो तजुर्बो मां जेको आहे सो मुस्लिम लीग नून पाण जेको आहे सो बेनिफिट थी चुकी आहे। ऐं इसाक डार चयो बि आहे त जेको आहे सो माण्हुनि खे गॾाइण जो फन जेको आहे उहो तंज़िया, पर उनजे वाता इहो सच बि निकिरी वियो आहे। उन में ख्वाजा आसिफ बि आहे, जेको हिकिड़ो लग्ज़िबल लचकदार माण्हू आहे, जेको हरूभरू जेको आहे सो रिजिड न आहे, जो कंहिं ॻाल्हि ते ज़िद करे वेही, हू एडजस्टमेंट करणु ॼाणे। अहिड़े नमूने जा माण्हू हिन क़ौमी असेंबलीअ में आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ी पुराणी पार्टी, उनजो सिर्फ़ु हिकिड़ो मेंबर अची सघियो आहे अवामी नेशनल पार्टी जो। बाक़ी पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जो बि हिकिड़ो महमूद अचकज़ई, उहो बि अकेलो मेंबर आहे। जमा इस्लामी बि इन में आहे। त अहिड़े नमूने सां ही हिकिड़ो गुलदस्तो मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जो आहे ऐं असांखे तवक़ा त इन में जेको आहे सो हिकिड़ी मैच्योरिटी जो मज़ाहिरो थींदो। ऐं पाकिस्तान हिन महिल जिन चैलेंजिस, ख़ासि तौर इकनॉमिक, IMF जे असां हिकिड़े प्रोग्राम जे तहत हलूं पिया, असां ते हेॾो वॾो दुनिया जो जेको आहे सो डेबिट
जेको आहे सो आहे कर्ज़ु आहे त फॉरेन डेबिट ऐं IMF प्रोग्राम मां असां कीअं जेको आहे सो जान छॾायूं ऐं चार्टर ऑफ इकोनॉमिक्स जी ॻाल्हि बि हले पई त हिकिड़ो मुआशी मुआहिदो हुजे तमामु सियासी जमायतुनि जे दरमियान त जीअं पाकिस्तान खे इकोनॉमिकली स्ट्रेंथन ऐं स्ट्रॉन्ग कजे ऐं पाकिस्तान जेको आहे सो महांगाई ऐं जहिड़े माहौल मां निकिरे ऐं हिकु नए जेको आहे सो मुआशी प्रोग्राम तहत अॻिते हली अवाम खे रिलीफ प्रोवाइड करे। इनाम साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी इलेक्शन मुहिम में चए थो त जेको शेर आहे इहो जॾहिं हुकूमत में ईंदो आहे त अवाम जो जेको आहे रत चूसींदो आहे, मज़दूरनि जो रत चूसींदो आहे। जेकॾहिं सुभाणे कोलिशन गवर्नमेंट ठहे थी, इन्हनि बयाननि जी कहिड़ी हैसियत रहंदी, या जेका सियासत हुई इन्हनि जी पाकिस्तान में कहिड़ी हैसियत रहंदी, या पाकिस्तान में इमेच्योर सियासत छो थींदी आहे इलेक्शन जे टाइम ते, ऐं पोइ वरी असांखे लॉजिक इहा ॾिनी वेंदी आहे त जी चूंडनि में अहिड़ा बयान थींदा आहिनि, इहे नॉर्मल आहिनि, वरी बिलावल हुन सां गॾु वेहंदो उन शेर सां जेको आवाम जो रत चूसण जे लाइ तयारु आहे। सियासी इख़्तिलाफ़ियात उन्हनि मुल्कनि में हूंदी आहे जिन मुल्कनि में माण्हू वधीक एजुकेटेड हूंदा आहिनि, माण्हू पंहिंजे डिफीट खे वॾे गुर्दे ऐं वॾे दिलि सां क़बूल कंदा आहिनि, पंहिंजे मुखालफ़नि खे रूल करण जो हक़ु ॾींदा आहिनि ऐं उन्हनि ते उहे पंहिंजे माण्हुनि ॾांहुं ज़िमेदार ऐं जवाबदार हूंदा आहिनि। तव्हां ॾिसो, याने अमेरिका हूअं हिकिड़ी ओपन सोसाइटी आहे, पर जॾहिं बिल क्लिंटन ऐं मोनिका ल्यूंस्की जो अफेयर थियो त सॼी अमेरिका पंहिंजे प्रेसिडेंट जे मथां ॾंडो खणी बीठी त तूं असांखे ॿुधाए त जॾहिं तोखां प्रेस इहा ॻाल्हि पुछी त तो उन्हनि सां कूड़ ॻाल्हायो या सच ॻाल्हायो। नेठो साबित थियो त हुन कूड़ ॻाल्हायो हो, उन पूरी क़ौम खां हथ ॿधी माफ़ी वरिती, हुनजी घरवारी हुनजे भरिसां हुई बीठी, तॾहिं वञी उनखे जेको आहे सो अवाम ऐं पंहिंजे पार्लियामेंट उनखे उन मां हथ कढिया। ईअं नाहे त असां वटि, पर हिते छा आहे त नक जी पकाई आहे, माना का बि असांजे सियासतदाननि जो एॾो नक पको आहे ऐं एतिरो उहे हिक ॿिए खे लोहिनि था हिक ॿिए सां। हाणे जेको इहे शेर हो, इन शेर सां पाण वेठा हा न सिर्फ़ु 6-8 महीना पहिरियों, जेको 16 महीना, ओॾी महिल उन्हनि खे शेर जी तबियत जी ख़बर कोन हुई छा, या इवन नवाज़ लीग जा बि कुझु अहिड़े क़िस्म जा बयान अचनि पिया, उन्हनि खे इहा ख़बर कोन हुई छा त हीअ कहिड़े क़िस्म जा। तव्हांखे यादि आहे जॾहिं पंहिंजो ज़रदारी साहिबु 2008 में शायदि हुकूमत पियो ठाहे या 13 में, त हुन खां साफ़िन पुछो त तव्हां जेको मिसाक जमहूरियत में मुआइदो कयो आहे, उन ते तव्हां खे त इहे इन क़िस्म जूं जेके आहिनि से फ्लोर क्रॉसिंग इहे न करणियूं, चई त मिसाक जमहूरियत आहे, को हदीस थोरी आहे जो 2008 जी ॻाल्हि आहे। हाणे मूंखे ॿुधायो त इन क़िस्म जे सियासी माहौल में तव्हां कहिड़ी तवक़ो रखंदव त हिकिड़ी कोलिएशन गवर्नमेंट ख़ैर सगाली वारे जज़्बे सां हलंदी। असांजी ख़्वाहिश इहा आहे, हर मुल्क जो भलो चाहींदड़ माण्हूअ जी ख़्वाहिश इहा आहे त ईअं थिए, ऐं जेको आहे सो पाण में, छाकाणि जो हाणे जेके मुल्क खे चैलेंजिस आहिनि उहे एॾा ख़तरनाक हद ताईं पहुची चुका आहिनि जो कन्फ्रंटेशन ऐं रेंगलिंग हिननि जे विच में जेका थींदी, अल्टीमेटली उनजी जेका आहे क़ीमत मुल्क अदा कंदो। जीअं जेको कुझु मुल्की सिनारे में, जीअं साईं चयो त वॾो आर्ट आहे ज़रदारी साहिब खे, उन आर्ट जी सॼी क़ीमत अदा वरी सिंध कंदी आहे। हितां ई उतां सभु कुझु जेका ॾेती लेती थिए थी या जंहिं क़िस्म जी का एंगेजमेंट थिए थी त उहे उते थींदा, उहे सभु उन में माना तव्हां इहो ॾिसो त सिंध में हिन महिल हर माण्हू जेको आहे सो वेठो आहे, हर माण्हू उनखे, तव्हां मिनिस्टर ॾिसंदव त उन में रुॻो सिंधी स्पीकिंग न आहिनि, हिकिड़ो वॾो 30-40% मिनिस्टर जेके आहिनि से गैर सिंधी था थियनि। ॿियो इहो अहिड़ो नाहक अहिड़ियूं शयूं ॿिए कंहिं हंधा आहिनि, इहो सबबु इन जे करे आहे जो असां पंहिंजी पिच ॿियनि जे हवाले था कयूं। असां जेको आहे सिंधी माण्हू इन खां वधीक मूंखे ॿुधाए त छा कनि, जॾहिं खां 70 खां इलेक्शन्स थियूं आहिनि, सिंधी माण्हू ओवरवेलमिंगली सपोर्ट कई आहे पीपल्स पार्टी, अॼु ताईं उहो करे थो। हाणे ठीकु आहे, हुनजो जेको
ज़हन आहे, मुमकिन आहे अवामी चवंदा आहिनि फ़ैसिला दुरुस्त थींदा आहिनि, असां था चऊं त उन फ़ैसिले जो, उन कॉन्फिडेंस जो, उन भरवसे जो एतमाद त रखियो वञे न। कहिड़ो बि पढ़ियल लिखियल माण्हू, असां थोरी था चाहियूं त पीपल्स पार्टीअ जी जॻह ते GDA जी हुकूमत अचे वेहे ऐं पोइ उन में जेके वॾेरा पीर आहिनि उन्हनि जो को बोलबाला थिए। असां सिर्फ़ु इहो था चाहियूं कंहिंजी बि हुकूमत हुजे, सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़े नए दौर में वठी वञे, हुन में तरक़ीअ जी रफ़्तार खे तेज़ करे, नओं कल्चर ॾे। केतिरा हिकिड़े माण्हूअ खे केतिरा पैसा खपनि, माना तव्हां खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ एतिरा वसीला खपनि जो तव्हां हिकिड़ी नॉर्मल नेचुरल ज़िंदगी गुज़ारे सघो न। हिते त का हद ई कान्हे का जेको आहे सो। त हाणे इन माहौल में जेका तव्हां सुवाल कयो, मुख़्तसिरन हुन जो जवाबु इहो आहे त जेकॾहिं इहा इन क़िस्म जी विट्रियोलिक ज़ुबान आहे, हिकिड़ी तेज़ाबी ज़ुबान आहे, उहा बंदि थींदी। हींअर बि तव्हां ॾिठो खुर्शीद शाह साहिब जो बयानु आयो त जेको आहे सो पाण खे प्राइम मिनिस्टर ग्रेस ॾिबी आहे हुन माण्हूअ सिंगल पार्टी जो ही आहे न जंहिं वधि में वधि सीटूं खयूं। सिंगल पार्टी त न, इंडिपेंडेंस में त मुख़्तलिफ़ आहिनि न, त उनखे ग्रेस ॾिबी आहे। उहो नेगोशिएट कबो आहे ऐं उनखे बिहाइंड द कर्टेन वेही डील थींदी न। ज़ाहिर आहे त हे बि त पंहिंजा मुतालबा कंदा न त ज़रदारी साहिब खे सदर कयो मुल्क जो, या जेको आहे साईं बिलावल असांजो कैंडिडेट आहे वज़ीर आज़म जे लाइ, त उहे तव्हां मुतालबा कयो न। रफ़ीक साहब खां पुछूं था न त ज़रदारी साहब वज़ीर सदर थिए थो या न। बाक़ी इनखे रफ़ीक साहब घटि में घटि पंहिंजी ज़ुबान खे, पंहिंजे ॻाल्हि खे थोरो। रफ़ी साहब, जेकॾहिं कोलिशन गवर्नमेंट ठहे थी त उन में 5-6 मेन किरदार हूंदा। ज़ाहिर आहे बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल PDM में हुकूमत में वज़ीर ख़ारजा रहियो, आसिफ अली ज़रदारी उन में को उहिदो न रखियो। पर हाणे ॻाल्हियूं पहिरियां इहे हुयूं त जेकॾहिं अहिड़ो को सेटअप ठहंदो त आसिफ ज़रदारी सदर थींदो, नवाज़ शरीफ़ या शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म थींदो। जेकॾहिं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ थींदो त वज़ीर आला शहबाज शरीफ़ थींदो। त इहे जेके नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़, शहबाज शरीफ़, आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, इहे जेके 5-6 किरदार आहिनि, इन्हनि खे किथे था ॾिसो कोलिशन गवर्नमेंट में? महिरबानी, ॾाढो सुठो सवाल कयो तव्हां। ॾिसो, असां वटि जेको सीनेरियो आहे हिन वक़्तु मुल्क सख़्तु चैलेंजिस ऐं बहरान जो शिकार आहे, इन में को शक कोन्हे। हुकूमत हिकु अहिड़ी जी ज़रूरत आहे जेका समूरनि इदारनि सां सेम पेज ते हुजे ऐं नेशनल पॉलिसी एजेंडा ते हले। उहा कीअं थी सघे थी? ॾिसो, असां वटि हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त नवाज़ शरीफ़ हुकूमत ठाहे ऐं पीपल्स पार्टी अपोज़िशन में वेहे। इहा सूरत हाल हूंदी त नवाज़ शरीफ़ ते दबाव हूंदो ऐं उन दबाव में रिज़ल्ट्स कोन अची वेंदा, हिकिड़ी शिक तरण हूंदी ऐं पॉलिटिक्स जे अंदरि कन्फ्रंटेशन हूंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे गवर्नमेंट ऑन नेशनल कंसेंसिस हुजे, नेशनल गवर्नमेंट हुजे या गवर्नमेंट ऑन नेशनल कंसेंसिस हुजे। सभु पार्टियूं हिकु गवर्नमेंट में हुजनि, नेशनल एजेंडा ते कमु कनि ऐं सभु इन चैलेंज खे एज़ अ टीम क़बूल करे निकिरी वञनि। इन पूरी टीम में बिलावल भुट्टो जहिड़ो कामयाब फॉरेन मिनिस्टर हिननि जो स्टाफ हिननि वटि मौजूदु आहे, उनखे यूटिलाइज़ कनि। उन पंहिंजे गुज़िरियल 19 महीननि या 15 महीननि जी जेका हुकूमत हुई उन में साबित करे ॾेखारियो। पाकिस्तान खे केतिरनि बहरान मां उन कढियो, केतिरा जेके असां ते सैंक्शन्स हुआ, जेके आलमी पाबंदियूं हुयूं, उहे हटायूं। दुनिया में असांजो हिकिड़ो सुठो चहिरो पेश थियणु थियो। अहिड़े नमूने सां चाइना सां असांजी हिकिड़ी बरादराना दोस्ती हुई, जेका कुझु थोरे अरसे खां जेका असां ख़ासि तौर केयरटेकर पीरियड में उहा थोरी मुतासिर थी आहे, उनखे रिकंटिन्यू करिणो आहे। CPEC हिकु वॾो एजेंडा हुयो, उन एजेंडा खे कंप्लीट करिणो आहे। असांखे IMF जो कर्ज़ु वापसि करिणो आहे। त इहो थी मुमकिन आहे त सदर आसिफ अली ज़रदारी खे मुस्लिम लीग नून प्रेसिडेंट करे, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं उनजे साथियुनि खे जेको आहे सो फेडरल कैबिनेट में
एज कोलिशन पार्टनर आणनि, मौलाना खे किरदारु ॾियनि, महमूद खान अचकज़ई खे किरदारु ॾियनि, MQM खे किरदारु ॾियनि, हर को पंहिंजे पंहिंजे जंहिं वटि जेका महारत आहे उहा जेका असां उनखे ॾियनि, सलाहियत वारा उन्हनि खे कमु ॾियनि, जंहिंजी जेका सलाहियत आहे उन आहार उनखे ज़िम्मेवारी ॾियनि ऐं एज़ ए टीम। ऐं उन में जेकॾहिं को कमु करे सघंदो न, सची ॻाल्हि ॿुधायांव त मिस्टर स्पीड जंहिंखे चवनि था शहबाज़ शरीफ़, उहो वधीक डिलीवर करे सघंदो, छाकाणि त नवाज़ शरीफ़ ते इहे इल्ज़ाम आहिनि त हू हिकु मूडी आहे। कारगिल खां वठी ऐं वेंदे पंहिंजी लास्ट प्राइम मिनिस्टरशिप ताईं हुन हिकिड़े मूडी वज़ीर आज़म ऐं हू हिकिड़ो एम्पायर थी हलण वारो आहे, वॾो आहे, हिजाब आहे, उमिरि जो आहे, हिकिड़ा तक़ाज़ा आहिनि, पर बिलावल ऐं ज़रदारी जी शहबाज़ शरीफ़ सां वर्किंग रिलेशनशिप रही आहे। ऐं हाणे ॾिसो न, सियासत में को हर्फ़ आख़िर कोन्हे। सियासतदान हिक ॿिए सां इलेक्शननि में या मुखालफ़तुनि में एॾो अॻिते हली वेंदा आहिनि, मतलब अखलाकियत जो भी मयार ना है कोन आहे। तव्हांखे यादि हूंदो त शहबाज़ शरीफ़ लाहौर में बीह करे चयो न त ज़रदारी मैं तुम्हारे हिस्से करूंगा, मैं तुम्हें टांगूंगा। जरदारी शहबाज शरीफ ने ते माफ़ी वरती, वरी माफ़ी वठंदो, वरी चवंदो बाबा इलेक्शन जो माहौल हो, हर कंहिंखे पंहिंजो जेको आहे सो वोट बैंक खे फेस करणो हुयो ऐं असां वोट बैंक खे फेस करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा डायलॉग खयासीं। कंहिंजी जेकॾहिं दिलि आज़ादी थी आहे त उहा जेका असां थी हिक ॿिए खां माफ़ी वठूं था, अचो नेशनल एजेंडा ऐं मुल्की मुफ़ाद में हिकु थी वियूं। इहो त हिननि वटि आहे न, मुल्की मुफ़ाद में कुझु बि करे सघनि था सियासतदान। सो ई वरी वेहंदा ऐं मुमकिन आहे इन ॻाल्हि जा इलाही घणा चांसिस आहिनि त प्राइम मिनिस्टर पंजाब मां अचे, सिंध मां प्रेसिडेंट थिए ऐं अहिड़ो ई अहम उहिदो जेको आहे सो बलूचिस्तान खे ॾियनि। मौलाना फजल रहमान स्पीकर क़ौमी असेंबली थींदो या सेनेट चेयरमैन? ॾिसो हाणे हिननि वटि सभु उहिदा सम्झो त वांदा आहिनि। इलेक्शन खां पोइ सदर, चेयरमैन सेनेट, स्पीकर क़ौमी असेंबली, 4 वॾा नाला असांजे क़ौमी असेंबलीअ में पहुची चुका आहिनि। मौलाना फजल रहमान, महमूद अचकज़ई, आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़, बिलावल भुट्टो ज़रदारी, इहे हैवी वेट आहिनि। इन्हनि खे खपाइण जे लाइ, इन्हनि खे एडजस्ट करण लाइ हिकिड़ो क़ौमी असेंबली जो स्पीकर थिए, हिकिड़ो चेयरमैन सेनेट थिए, हिकिड़ो कश्मीर कमेटी जो चेयरमैन थिए, हिकिड़ो पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन थिए, हिकिड़ो फॉरेन मिनिस्टर थिए, हिकिड़ो फिनांस मिनिस्टर थिए। इहे असां वटि इहो को मसइलो न आहे। रफ़ीक साहब, हिननि खे पंहिंजी अञा पंहिंजा मुफ़ाद छॾे करे मुल्की मुफ़ाद में हिकु थियणो पवंदो, छाकाणि त पाकिस्तान हिन महिल हिकिड़े भंवर में फाथल आहे। इन भंवर मां हिननि खे कढण पीडीएम हुकूमत कामयाब हुई या नाकाम? कहिड़ी पीडीएम हुकूमत 16 महीननि वारी कामयाब हुई या नाकाम? ॾिसो, उहा हिकिड़ी मखलूत हुकूमत हुई, उन में सभु मखलूत हुकूमत ठहंदी सर, ठहंदी न। ॾिसो, उनखे पीडीएम जी हुकूमत जो नालो तव्हां नथा ॾेई सघो, छाकाणि त पीपल्स पार्टी पीडीएम मां निकिरी चुकी हुई, पीडीएम जो हिसो न हुई ऐं क्रिटिक हुयो बिलावल पीडीएम ते, पीडीएम जे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ करे हू निकिरी चुको हुयो। कोलिशन गवर्नमेंट त हुई न, कोलिशन गवर्नमेंट हुई, वरी बि ईंदी। तंहिं करे ही खोड़ सारा मौक़ा आहिनि, हिननि खे तव्हां पाण में विहण ॾियो, ॾिसो त काफ़ी हल जेको आहे सो निकिरी अचे थो। इनाम साहब, पीडीएम पार्ट हुकूमत न पई ठहे, सागा इत्तेहादी, सागो फार्मूलो, बिलावल वज़ीर ख़ारजा थींदो, शहबाज शरीफ़ जी जाइ ते नवाज़ शरीफ़ ईंदो। जेकॾहिं मूंखां इहो साॻियो सुवालु पुछंदो त मां चवंदुसि त निस्बतनि हिकिड़ो बहितरु हिननि जी कोलिशन हली ऐं 14 महीना सुठे नमूने सां विदाउट मेकिंग देयर रिलेशन सोर, दे कंटिन्यूड वेरी कामली। त तव्हां उनखे हिकिड़ो बहितरु तजुर्बो थी चई सघो था। हिन महिल जेको आहे न, पोइ जंहिं क़िस्म जी सूरत हाल आहे, अवाम जे लाइ त बहितर तजुर्बो न हुयो, महांगाई एतिरी हुई, हालात बद खां बदतर थी विया हुया। त भाई ॾिसो न, हाणे अवाम जे लाइ तव्हां ऑलरेडी एतिरियूं मुसीबतूं पैदा करे छॾियूं आहिनि जो हीअ जेका गवर्नमेंट वेठी आहे नाहलनि जी, इन नाहलनि जे गवर्नमेंट त सभिनी खां वधीक कर्ज़ वरिता आहिनि। हाणे इन्हनि ते त को करप्शन जो इल्ज़ाम कोन्हे, इन्हनि ते त के स्कैम्स कोन्हनि, पर सुवालु इहो आहे त तव्हां पंहिंजा जेके तव्हांजी इकोनॉमीअ जो हाल इहो आहे त तव्हांजो जेको बैलेंस ऑफ ट्रेड आहे ऐं बैलेंस ऑफ पेमेंट आहे, उहो एॾो आउट ऑफ प्रोपोर्शन वधी चुको आहे जो तव्हां
केतिरो जेसि ताईं हिन मुल्क में ट्रू रिफॉर्म्स नथा कयो ब्यूरोक्रेसी में या इस्टेब्लिशमेंट जे हलकनि में या सियासतदाननि जे हलकनि में ऐं वाकई हिकिड़ो को बेरहम एहतसाबी इदारो नथो ठहे दुनिया जे मोहज़िब मुल्कनि वांगुरु जेको एहतसाबी इदारा असांजे लाइ त इंतकाम जो सबबु बणिजी उहो ई वेंदा आहे आहिनि, न। मिसयूज़ थींदो आहे उन्हनि जो ॾिसो, हिन मुल्क में। इहा ई ॻाल्हि आहे न त जॾहिं तव्हां पंहिंजे अहम इदारनि खे पाड़ेसरी मुल्क आहे उते FBI जंहिंखे हथु विझे थो, जंहिं सियासतदान खे पंहिंजे वज़ीर आज़म जे पुट खे वञी हथु कयूं ऐं वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई घरु हलियो वियो, त तव्हां जॾहिं उसूलनि सां गवर्नेंस कंदो तॾहिं हुनजा नतीजा ईंदा न। तव्हां ईअं रुॻो ॻाल्हियुनि जे बुनियाद ते त मुल्क नथा हलाए सघो। तव्हांजो इकोनॉमिकल जेको प्रॉब्लम आहे उहो एॾो क्राइसिस जेको आहे उहो एॾो गहरो थी चुको आहे। तव्हांजी मजमूई अफ़रातफ़री तालीम करप्शन में तव्हां ॾिसो त दुनिया जे चंद बदतरीन मुल्कनि में असां पहुची चुका आहियूं। इलिटरेसी ऐं ॿिया जेके जिते बि तव्हां असांजे पासपोर्ट जी हालत ॾिसो, इहा कंहिंजे करे थी आहे? इहा हुकुमरान तबिकनि जे करे थी आहे न। अवाम तॾहिं ग़लति कमु कंदो जॾहिं हुनजा हुकुमरान तबिका करप्ट हूंदा। ठीकु आहे, प्रोग्राम क्लोज़ करण जे लाइ चयो पियो वञे। इनाम शेख साहब, रफ़ीक भुट्टो साहब, वरी महिरबानी प्रोग्राम में इलेक्शन ट्रांसमिशन में शामिल थियण जे लाइ। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन ट्रांसमिशन जेका आहे उहा जारी सॼो ॾींहुं रही आहे। अव्हांखे नतीजनि जे हवाले सां बि अपडेट कयोसीं। कुझु तज्ज़िया नवाज़ शरीफ़ जे बयान खां पोइ जेके आहिनि तज्ज़िया निगारनि जा अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसीं त हुकूमत कहिड़े तरीक़े सां फॉर्मेट जेका आहे उहा कई पई वञे। अॼु जी इलेक्शन ट्रांसमिशन में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।